चंपड़ मां ख़बर ईंदड़ संजर चांग पंजो शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो नाइट क्रिकेट टूर्नामेंट जा 2 मुकाबला थिया। राउंड जो पहिरियों मैच टंडो अलायर शुगर मिल ऐं ज़मींदार 11 में थियो। टंडो अलायर शुगर मिल टॉस खटे बैटिंग कंदे 10 ओवरनि में 5 विकेटुनि जे नुक़सान ते 138 रन्सूं ठाहियूं। जवाब में ज़मींदार 11 मुक़रर ओवरनि में 1 विकेट जे नुक़सान ते 111 रन्सूं ठाहे सघी। टंडो अलायर शुगर मिल 27 रन्सुनि तां मैदान मारे वरितो। राउंड जो ॿियो मैच अल नवीद बी स्पोर्ट ऐं राज स्पोर्ट में मुकाबलो थियो। अल नवीद बी मुक़रर 7 ओवरनि में 3 विकेटुनि जे नुक़सान ते 101 रन्सूं ठाहियूं। जवाब में राज स्पोर्ट मुक़रर ओवरनि में 5 विकेटुनि जे नुक़सान ते सिर्फ़ 36 रन्सूं ठाहे सघी। अल नवीद स्पोर्ट 65 रन्सुनि तां कामयाबी माणे वरिती। बाबर पारां आख़िरी ओवर में 5 छक्का हणण ते मैन ऑफ द मैच करार। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।